अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। गुज़िरियल ॾींहुं हिकु बयानु ॾेई पाकिस्तान जी कामयाबीअ खे तकरारी बणाए तारीख़ तबाह करण जी कोशिश कई वई, जंहिं बयाने में क़ौमी सलामतीअ ते मुनफ़ी असर पइजी रहिया आहिनि। तर्जुमान पाक फ़ौज रावलपिंडीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DG ISPR मेजर जनरल बाबर अफ्तार चयो त भारतीय विंग कमांडर अभिनंदन खे कंहिं ॿिए मामले सां मिलाइण तारीख़ गुमराह करण आहे। अहिड़े मनफ़ी बयान सां भारत जी शिकस्त जे असर खे घटाइण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। 26 जनवरीअ ते पाक फ़ौज दुश्मननि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। असां ॾींहं जी रोशनीअ में भारत जा 2 जहाज़ किराया ऐं अभिनंदन खे गिरफ़्तार कयो। दुश्मन बदहवासीअ में पंहिंजो ई हेलीकॉप्टर किरायो। अभिनंदन खे जनेवा कन्वेंशन तहत वापसि करण वारे फ़ैसिले खे दुनिया साराहियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी मुलाक़ात। पाक फ़ौज पेशेवरानी मामलनि, अंदरूनी तोड़े बैरूनी सिक्योरिटी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म मादरे वतन जे दफ़ा लाइ जानियुनि जा नज़राना पेश कंदड़ बहादुर सपूतनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त समूरी क़ौम दुश्मननि जे बुज़दिलाणे कार्रवाइनि ख़िलाफ़ मुतहद आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त अभिनंदन जे मामले ते दुश्मननि खे ख़ुशि करण लाइ तकरारी बयानु ॾिनो वियो। अयाज़ सादिक़ जे बयान ते भारत में ख़ुशी मल्हाई पई वञे। वज़ीर आज़म ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ अभिनंदन खे आज़ादु करण जो फ़ैसिलो कयो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शिबली फराज़ चयो त मुल्क ख़िलाफ़ साज़िशूं थी रहियूं आहिनि ऐं PDM उन जो हिसो आहे। नेब टीम जो कराचीअ में NIC VD ते छापो। टीम केतिरनि ई कलाकनि खां इस्पताल में मौजूदु अमले खां पुछा ॻाछा कई। इस्पताल जे OPD ऐं एमरजेंसीअ में कमु बंदि कयो वियो। ज़रियनि मूजिबि नेब टीम NIC VD इस्पताल जे HR डिपार्टमेंट समेत मुख़्तलिफ़ शोबनि जे रिकॉर्ड जी छंड पिणु कई। सिंध काबीना कणक जो इमदादी अघु 2000 मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कमद जो फ़ी माण्हू 202 रुपया मुक़ररु। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास में सिंध कोऑपरेटिव रूल्स 2020 ऐं नशे वारनि शयुनि जे तरमीमी बिल जी मंज़ूरी बि ॾिनी वई। तरमीम तहत आइस समेत ॿियनि नशे वारनि शयुनि जे इस्तेमाल ते 7 साल क़ैद जी सज़ा मुक़ररु कई वई। वॾे वज़ीर इजलास खे ख़िताब कंदे चयो त असां घटि मयार वारी कणक ते वधीक ख़र्च कंदा आहियूं, पर मक़ामी आबादगारनि खे सुठी रक़म ॾियण लाइ तयारु न आहियूं हूंदा। समूरनि वज़ीरनि बि चयो जे कणक जो अघु न वधायोसीं त ईंदड़ साल कणक ॿाहिरां घुराइणी पवंदी। ॻोठ तालिब जो रहवासी पौरियत मोहम्मद दाऊद भुट पंहिंजी घरवारी मिसमात वज़ीर ऐं मासूम ॿारनि सां गॾु पंहिंजे पीउ ऐं भाइरनि जे ज़ुल्मनि ऐं मिठियाणी पुलिस जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ नौशर फ़िरोज़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं ते दाऊद जो चवणु हुयो त मां 15 साल अॻु पसंदि जो परिणो कयो हुयो, जेका ॻाल्हि मुंहिंजे भाइरनि ऐं पीउ खे पसंदि न हुई। मुंहिंजे पीउ मोहम्मद हारून भुट ऐं मुंहिंजे भाइरनि मुंहिंजी घरवारीअ ते वेशाणो तशदुद कयो आहे ऐं हू कंहिं बि वक़्तु असांखे माराए सघनि था, जंहिं ते हुननि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त खेनि तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ऑल रिटायर्ड एम्प्लॉइज़ एसोसिएशन ज़िले नौशर फ़िरोज़ तरफ़ खां मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस ॾियण लाइ प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज जी अॻुवाणी सूबाई सदर इमदाद अली पंवर, ज़िलाई सदर मोहम्मद सिद्दीक़ सियाल ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में कयो वियो। हुननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त ॿियनि सूबनि जीअं सिंध जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे बि ग्रुप इंश्योरेंस ॾियण जो नोटिफिकेशन जल्द जारी कयो वञे, न त ॿी सूरत में सॼे सिंध अंदरि एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। डिस्ट्रिक्ट नौशर फ़िरोज़ पुलिस बिरिया रोड पुलिस जवाबदार आमिर अली गाहेचो जे कब्ज़े मां हज़ार जा 10 जाली नोट हथ करे गिरफ़्तार करे वरितो। हालाणी पुलिस जवाबदार मोहम्मद मुनवर जतोईअ जे कब्ज़े मां 6 लीटर शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त कमरदीन चांडियो पुलिस जवाबदार अब्दुल रज़ाक छोटा जे कब्ज़े मां 4 लीटर देसी शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।